लाइट लुत्फ साण लतीफ़त आही असो अंजो रहबर तू राइट एज यू शाइन सच इन नाइट सिंधुड़िया दे साइट कजा पंजे करम अवामी फोरम जो चेयरमैन मुझो पिरी प्यारो मुझो दिली दोस्त डॉक्टर मोहम्मद जोनेजो साहब असो दानश्वर कुंवर साहब बिया डॉक्टर अनवर हजान साहब डॉक्टर हसन लगारी साहब अल्लाह बख्श कुंवर साहब हिन प्रोग्राम जो मेज़बान माशूक कपड़ो साहब हक मौजूद जीएस बेटाई सिंध जी सान्या है बेटाई सिंध जी सूह है बेटाई गरीबन मिस्कीनन जो यार है जंहिंजो पैगाम आफ़ाक़ी है जंहिंजो पैगाम हक़ ऐं सच जो पैगाम है ऐं जंहिं हार दौर में जॾहिं सॼी सिंध माठार जो शिकार थी वेंदी आहे सॼी सिंध जमूद जो शिकार थी वेंदी आहे त भिटाई ओहो फिक्री रहबर आहे जेको चवंदो आहे त वाको हॾमल आहे वाको हॾमल आहे कर सॾनि मथे सॾड़ा मन तुंहिंजी काय सगर में सार जी तव्हांजो कम जदोजहद करण आहे तव्हांजो कम जाखोड़ करण आहे ऐं भिटाई जा किरदार उहे रहिया आहिनि जेके हिते जा ग़रीब तबका रहिया आहिनि मिस्कीन माण्हू रहिया आहिनि हारी मज़दूर कुंभार लोहार छो त भिटाईअ कॾहिं कंहिं अमीर खे कोन ॻायो आहे कॾहिं कंहिं जागीरदार खे कोन ॻायो आहे लोहर खे ॻायो अथसि मिस्कीन मारवड़नि थर जे मारवड़नि खे ॻायो अथसि त मथनि टुबकड़ा चिकदड़ियूं अचनि खुड़ियूं खां बुखड़ियूं पथर सिर फेरनि इहो वड़ वेड़ी चनि मूं लोॾींदे लिखी जे असां जा मारू इहे कॾहिं ससुईअ जे रूप में जदोजहद जो ॾसतो ॾे छो त ससुई जदोजहद जी अलामत आहे जाखोड़ जी अलामत आहे आॾो टकर टर मतां रोह रतियूं थी उन करे ही जेको पैगाम आहे उहो सूंह जो पैगाम आहे असांखे लतीफ़ कस थो ॾे जदोजहद थो ॾे इश्क जी राह जी रस्ते जी चए थो त भिनी थियूं भड़कन बाहियूं बेरा ॾिजूं हलो सेकियूं हथड़ा तिनी मथे मचन मेला सन्या सिन मुंह जड़ लगी जान चए थो ही जेके सन्यासी ही जेके जोगी ही जेके मिस्कीन माण्हू आहिनि इहे मुंहिंजा आहिनि उन करे इन्हनि सां संग जोड़ियो ऐं लतीफ़ हिते सॼे समाज जी अक्कासी कई आहे जॾहिं धारिया माण्हू सिंध ते लुटण ईंदा हुआ सिंध खे फुरण ईंदा हुआ तॾहिं लतीफ़ जे अंदर मां आवाज़ निकिरंदो हो नसे वण वणनि में नसे कातारियूं पसियो बाज़ारियूं हींअर मुलूं थी सॼो सिंध जॾहिं तबाह थी बर्बाद थी वेंदी अरगूननि जे तरफ़ां तुरखाननि जे तरफ़ां तॾहिं लतीफ़ दाह कंदो ऐं अॼु सॼी सूरत हाल उहा आहे तव्हां जूं कराची जूं ज़मीनूं धारियुनि खे नीलाम कई थियूं वञनि मलिक रियाज़ खे हिते जी धरती विकिणी ऐं असांजा धरतीअ जे हेठां धरती असांजी जेका आहे ज़मीन पेरनि हेठां खसी थी वञे जा भूमूं पहिरें सा भू मथे सजणे धिग लटबा धूड़ में अभी ॾिठासूं उथी लोच लतीफ़ चए ॾींहं बड़ेलू ज़िंदगी ॿिनि ॾींहंनि जी आहे हिकिड़ो माण्हू ईंदो आहे ॿियो मरी वेंदो आहे माण्हू उहो यादि रहंदो आहे जंहिंजो किरदारु हूंदो आहे जंहिंजो अमल हूंदो आहे पर उहे माण्हू जिन धरतीअ लाइ न विढ़िया चवंदासीं विढ़ंदासीं त मरी वेंदासीं पर मरी उहे बि विया पर तूं विढ़ंदे तुंहिंजे मारियो वेंदे विढ़ंदे तुंहिंजे मारियो वेंदे हिन धरतीअ तां वारियो वेंदे
दोदा तुझो साह त वेंदो पर माण्हूअ जो वैसा न वेंदो। उन करे पाण में वैसा पैदा कयो, पंहिंजे वतन जी हुब पैदा कयो। हिकिड़ी औरत, कमज़ोर औरत मार ससुई मारवी उमर जे कोट में कैद थी, उन जे सभिनी 7 रछिन खे ललकारे थी छॾे, उछलाए थी छॾे। सुहिणी जे तूं कल्ह मुई त कल्ह ई कॾहिं पिड़ीअ सां कॾहिं कान सुई का सॼी कॾहिं सॼी। जेकॾहिं तव्हीं चाहियो था त असांजे वतन जी आबियारी थिए, असांजो वतन बचे, त पोइ लतीफ़ जो पैगाम आहे त सॾु सुञाणी पिड़ीअ जो, सॾु सुञाणी पिड़ीअ जो वांगी जे न वरनि त कुॼाड़ो खे कनि कूड़ी दवा दोस्तीअ जी कूड़ी दवा हलंदी कान्हे। ऐं धरतीअ सां वफ़ादारीअ लाइ असांखे उसूल खपनि। ही करप्शन, ही बदमाशूं, ही ठगियूं, उन्हनि खे मुंहुं ॾियण लाइ तव्हां सभिनी दोस्तनि खे ही जेको अॼु माशू कपिड़े कनि कयो आहे, तव्हांखे ख़बर आहे कपिड़नि जी तारीख़ छा आहे? जॾहिं दौदे सूमरे वारनि ते हमलो थियो ऐं हुननि जो इलावल हुननि जे नंगनि में हथ विझण जी कोशिशि कई त दौदे सूमरे पंहिंजा जेके ॿार बचा हुआ उहे अबड़नि जे साम छॾिया। अबड़नि जी तारीख़ आहे त सभु अबड़ा शहीद थिया पर पंहिंजे नंगनि ते निसार थी। इन करे अॼु तारीख़ पुकारे पई सीता में हिकिड़ी मासूम न्याणीअ सां रेप कयो थो वञे, सिंध जे माण्हुनि जे इज़त ते हमला कया थो वञनि, सिंध जो पाणी बंदि कयो थो वञे, सिंध जा वसीला फुरिया था वञनि। उन करे लतीफ़ चयो मर मरी आऊं रोई जीअरो ओम कांध कजन वॾा पलांद जीअं थोरा ॾींहं। हिननि माण्हुनि जे असांजा पलांद आहिनि जिन असांजे बचनि जी तइलीम फुरी आहे, जिन असांखां सिहत फुरी आहे, जिन असांजा वसाइल फुरिया आहिनि। उहे सभु हासिल तॾहिं थी सघंदा जेके दोस्त कहिड़ी पार्टीअ में हो, पीपल्स पार्टीअ में हुजो, GS में हुजो, जमा इस्लामी में हुजो, पर जिते हुजो तव्हांजो रोल पॉज़िटिव हुजे, उते मज़ाहमत कयो, हक़ सच जी सियासत कयो। छो त सियासत इबादत आहे, सियासत इबादत आहे, सियासत गोरख धंधो न आहे। हिते जे जागीरदारनि भोतारनि सियासत खे गोरख धंधो बनाए छॾियो आहे। 52 खूह आहिनि मटियारी ज़िले जे अंदरि आइलैंड फील्ड जा गैस जा। असांजा नौजवान मटियारी ज़िले जा धिका ऐं थाबा था खाइनि ऐं असांजे MP ऐं MNS खे गारियूं बेचारो थियूं मिलनि। छो असांजे बचनि कहिड़ो ॾोह कयो आहे? 23 अस्पतालूं मटियारी ज़िले जूं तबाह ऐं बर्बाद आहिनि। उन करे तव्हांखे सोचणो पवंदो, फ़र्क़ु रखणो पवंदो। हिकिड़ो वॾो सरदार भोतार हो, उन हिकिड़ो नौकर हो, पोइ हू रोज़ नौकर उनखे वॾेरो गारियूं ॾींदो, हू अची फाथो मां हिनखे छा कयां? पोइ नेठि जान मोहम्मद जहिड़े ॾियो, उन सलाह ॾिनसि। हुन जंहिं महिल हुनखे मोच चढ़ाया गारियूं ॾिनसि, हुन चयसि त साईं फ़र्क़ु थोरो आहे। हिकिड़ो दफ़ो ॿ दफ़ो हुन चयसि हाणे छा थो जी, कहिड़ो फ़र्क़ु आहे? जी नहीं राज़ जी ॻाल्हि आहे, कोन ॿुधाईंदो। जी न ॿुधाए, जी कोन ॿुधाईंदो, जी पोइ मारींदे कोन छा? चइसि फ़र्क़ु इहो आहे त तूं ॾाढे तो गारियूं ॾियो, दिलि में सभु ॾियां। उन करे हिननि हरामियुनि सां फ़र्क़ु रखिबो, लिका कढिबा, पंहिंजूं सिफ़ूं पैदा करियूं। जेसीं ताईं न कढंदव तेसीं ताईं इहा हालत हूंदी, स्कूल तबाह, रोड तबाह, रस्ता तबाह। हिकिड़े भेरे कबीर पे आयो, सो वण पे सड़ियो, वण में पखी वेठो ऐं बाहि लॻी पई। कबीर चयसि त तो वटि पख खपनि ऐं बाहि बि लॻई पई, अरे तूं उॾामी छो नथो? आग लगी इस ब्रिज को, जलने लगे पात, अरे पंछी तुम क्यों न उड़े, पंख तुम्हारे साथ। तो न पखी चयसि अरे कबीर कॾहिं इश्क कयो अथई, कॾहिं मोहबत कई थी?
प्यार कयो थे हिन पखी हिन वण ते आऊं सॼी उमिरि वेठुसि हिन जो फल खाधुमि हिन जो मेवो खाधुमि अॼु हुनखे बाहि लॻी आहे त आऊं हुनखे कीअं छॾे इश्क में त या सिर ॾिबो आहे या सिर वठिबो आहे सो चएसि थो पखी तो चएसि फल खाए से ब्रिज के और बिगाड़े पात उड़न हमारा काम नहीं मैं चलूं इनके साथ इश्क में या तबाह थी वञिबो आहे या कामयाबी वठी आहे ये धरती असांजी माउ आहे अॼु धरती ते चौधारी ख़तरा आहिनि चौधारी जेके घेरा लॻल उन करे सियासत हर शइ सियासत जे ताबे आहे तव्हांजूं नौकरियूं उन जे ताबे आहिनि तव्हांजूं कमीशनूं उन जे ताबे आहिनि तव्हांजा तरक़ियाती कम उन जे ताबे आहिनि उन करे सियासत में पंहिंजो रोल प्ले कयो समाजी तंज़ीमूं ही जेके बि उहे ठीकु आहे हिकिड़ो कमु कनि थियूं पर सियासत खां सवाइ ही समाज सुधरे इहो नामुमकिन आहे उन करे असांखे अहिड़ो कमु कजे जंहिंमें असीं पंहिंजे हिन बदनसीब क़ौम जो को नसीब ठाहे वञूं ऐं लतीफ़ उहो थो चए त 9 नीर 10 ॾावणियूं 15 पहंड प्रयास बखाड़ियूं बदननि में लखें लोह लगास जॾहिं पिड़ी यादि पियास त छिड़क छॾे जी तव्हां पाण में जज़्बो धारियो पाण में हिमत हारियो त दुनिया जी का बि ताक़त तव्हांखे झुकाए नथी सघे इन करे लतीफ़ सरकार जो जेको पैगाम आहे उहो आफ़ाक़ी पैगाम आहे मोहब्बत जो पैगाम आहे हिन जदोजहद जो पैगाम आहे उनखे खणी असां वधंदासीं त असीं रिज़ल्ट बि ॾींदासीं जेकॾहिं न त हाणे अफ़गाननि जूं लोधियूं जेके कराची में अचनि पियूं रोज़ तव्हांजा माण्हू मरनि पिया सिंधू दरिया ते रोज़ जेम ठहनि पिया सिंधूअ जो पाणी जॾहिं हेॾा बंदि थियो ऐं समुंड जूं वीरूं हैदराबाद ताईं चढ़ी ईंदियूं तव्हांजी ज़मीन तबाह थींदी तव्हांजो पीअण जो पाणी खारो थी वेंदो ऐं तव्हांजी हालत इहा थींदी जेका अॼु इसराइल में फ़लस्तीन जी आहे उन करे असांखे सुजाॻ थियणो पवंदो सिफ़बंदी करणी पवंदी सचनि ऐं सुठनि माण्हुनि खे अहमियत ॾियणी पवंदी सियासत में गंद ऐं ठगनि ऐं बिशननि खे रिजेक्ट करणो पवंदो जेकॾहिं सियासत न कंदो त मुक़दर न सुधरंदो इन करे असांखे सभिनी पासनि खे अॻिते वधणो पवंदो जीअं लतीफ़ चयो आहे टंडा मूं पेरे तोड़े लख लॻनि आंगुर आंगूठो न मिले छिपूं पेर छिननि वींदे ॾाहे पिन जुती यादि न पाया असांखे उहा जदोजहद करणी पवंदी उहो टूल अख़्तियार करणा पवंदा त असीं पंहिंजे माण्हुनि खे कीअं बचायूं हिन चुंगल मां हिन शयुनि मां उहो वाहिद हथियार जेको आहे उहो आहे ॿधी तव्हांजी ॿधी तव्हांजी जदोजहद तव्हांजी सिफ़बंदी तव्हांजो किरदारु छो त जेको बैड कैरेक्टर माण्हू हूंदो बद अख़लाक माण्हू हूंदो उन जो चवण या उन ते अमल केरु कोन कंदो छो त तव्हांजा ही जेके नज़र आहिनि इहे माण्हू धोई कोन पीअंदा पर माण्हू तव्हांजे किरदार खे ॾिसंदा माण्हू तव्हांजे अख़लाक खे ॾिसंदा उन करे असांजो जेको पॉलिटिकल वर्कर हुजे उनजो किरदार शीशे वांगुरु साफ़ हुजे दुनिया में जेके बि इनकलाब आया आहिनि उन्हनि माण्हुनि जो किरदारु रहियो आहे ठग ऐं चोर कोन रहिया आहिनि इनकलाब हमेशह जाखोड़ी ऐं जदोजहद माण्हू आहिनि इन करे असांखे सभिनी शयुनि जे पासे सोचणो पवंदो ॾिसणो पवंदो न त ॾाढी सूरत हाल ख़राबु आहे तमामु घणी ख़राबु आहे सिंध जी डेमोग्राफी चेंज पई थिए सिंध जा जेके वसाइल आहिनि 74% गैस आहे 79% तेल आहे बंदर जी कमाई आहे असांजो कोयलो जेको निकितो आहे जो असीं सुता पिया हुजूं त असांजे हेठि माना विहाणे जेठां 1,76,000 पिया हुजनि सभु वसीला धारियनि वटि उन करे लतीफ़ चई वियो धुरिया ई धारिया मिट मुईअ जा न थिए ही धारिया माण्हू तव्हांजा न आहिनि पाण खे दुरुस्त कयो
पाण खे सही सिमथ माणियो, लतीफ़ जे पैगाम खे पढ़ो, लतीफ़ जी सान्हे खे ॾिसो ऐं लतीफ़ जे इनक़िलाबी क़दम खे खणंदव, तॾहिं तहीं रिज़ल्ट माणींदव ऐं तॾहिं तहीं ही अचीवमेंट गोल कंदव। आख़िर में आऊं हिन शेर सां चयुमि घर में लांघा ऐं फाका रहनि था, चयुमि घर में लांघा ऐं फाका रहनि था, वॾा घर जा भाती न अक्सर पुछनि था, नथा ॿार नंढड़ा सुणण सां सम्झनि, न कोई परिंदे कहाणियुनि ते परचनि, बच्चा मानी मानी पुकारे मरी विया ऐं मानीअ जे उढके में वेला टरी विया, हू धारे जा कुत्ता ओहो खाॼ खाइनि, जंहिंजे लाइ असांजा बचा पिया वाझाइनि। चयुमि ईअं चओ आहे भलाड़े भिटाई त फिर रंग थोरो निभाए चई दुनिया जो दस्तूर। इहा महिरबानी।